ओम शांति। अॼु जी वॾे तारीख़ आहे 24/7/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठी मिठी ॿार हिन महाभारत लड़ाई में पुराणो जाड़ समाप्त थियणो आहे। इन करे लड़ाई खां पहिरियों बाबा खां पूरो वरसो वठी वठो। प्रश्न: बाबा खे माताउनि जो संगठन खपे, लेकिन हुन संगठन जी विशेषता छा हुजे? उत्तर आहे, अहिड़ो संगठन हुजे जो देही अभिमानी रहण जो पूरो पुरुषारत करे, जेके पक्को निश्चय हुजे कि असां पावन ठही पावन दुनिया ठाहिणी आहे, असांखे पतित न ठहिणो आहे। नष्टो मोह ग्रुप हुजे तॾहिं कोई कमाल करे ॾेखाइनि, असां पावन ठही पावन दुनिया ठाहिणी आहे, असांखे नष्टो मोह ग्रुप हुजे तॾहिं कोई कमाल करे ॾेखाइनि। कहिड़े बि कंहिंमें बि रग न वञणी खपे। मोह जी रग ॾाढी नुक़सान करे ॾींदी आहे। ओम शांति। मिठे मिठे ॿार इहे ॼाणंदा आहिनि कि मिठो बाबा असांखे स्वर्गवासी ठाहिण हिते आया आहिनि। इहे ॿारनि जी बुद्धि में आहे। हर हिक खे सम्झाइणो आहे कि असां आत्मा हिन याद जी यात्रा सां पवित्र ठहींदा। याद जी यात्रा सां पवित्र ठहींदा। केतिरो सहज उपाय आहे न, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कि बाप हिकु सेकेंड में मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि। हाणे सभु जीवन बंदि में आहे, रावण राज्य में बंधन में आहिनि। इहे ॻाल्हियूं बाप ॼाणंदा आहिनि ऐं ॿार ॼाणंदा आहिनि, ॿियो न ॼाणे कोई। तव्हां ॿारनि खे निश्चय आहे कि ॿेहर जे बाप खे असां यादि कंदा आहियूं त अंदरि में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। आत्मा खे ख़ुशी हुजणी खपे अंदरि में। जीअं बाप खे अधु कलाक यादि कंदा हुआसीं, उहो बाप हाणे मिलियो आहे। दुख में बाप खे सिमरन कंदा रहंदा आहिनि। तव्हां बि सिमरन कंदा आहियो। हाणे तव्हां दुखी थी करे सिमरन न कंदा आहियो। हाणे असांखे कोई दुख न आहे त असां सिमरन न कंदा आहियूं। जेके सॼी दुनिया सिमरन कंदी आहे उहे बाप आया आहिनि। हाणे त असां मिली वियासीं न, बाबा असांखे मत ॾियनि था त हुन ते असां हलूं था। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा बार सम्झाईंदा आहिनि, हिते जॾहिं तव्हां वेंदा आहियो त ईअं सम्झो कि असां आत्मायूं आहियूं। बाबा परमधाम खां आयल आहिनि, कल्प पंहिंजे वाइदे अनुसार ईंदा आहिनि। बाबा जी प्रतिज्ञा आहे कि जॾहिं तव्हां पुकारंदव ऐं अधु कलाक पूरो थींदो त मूंखे अचिणो पवंदो आहे। कल्ह खां पोइ सत्युग थियणो आहे त मूंखे अचिणो पवंदो आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे मालूम आहे कि संगम युग आहे, बाबा आयल आहिनि। तव्हां ॿार बि सर्विस कंदा आहियो, दिन प्रतिदिन परिचय ॾींदा आहियो न। बाप जी पहचान सभिनि खे मिलंदी आहे। हिते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो ॿेहर जो बाबा शिव बाबा असांखे वरी खां ॿेहर जो वरसो ॾियण आया आहिनि। तव्हां बाबा चईंदा आहियो, असां शिव बाबा वटि आया आहियूं। शिव बाबा बि चईंदा आहिनि कि मां साधारण तन में आयो आहियां। कल्प पहिरियों मुआफ़ी खे भुलिजणो न खपे। माया ईअं बाबा जी यादि भुलाए ॾींदी आहे, जंहिंसां पतित सां पावन ठहिणो हूंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कि सर्व जो सदगति दाता हिकु सतगुरु आहे। सिख माण्हू बि ॻाईंदा आहिनि, सत श्री अकाल। पतित पावन खे ई सतगुरु चईंदासीं। पुकारदा बि आहिनि, हे पतित पावन। आत्मा पुकारदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां हिते ईंदा आहियूं सम्मुख बाप सां मिलणु। वॾा आदमी हिकु ॿ वटि वेंदा आहिनि न मिलण। उन्हनि जी केतिरी महिमा थींदी आहे। धूमधाम सां आजियान जे लाइ त बैंड बाजा आदि वॼाईंदा आहिनि ख़ुशी जा। इहे गुप्त वेश में केरु आयो आहे त हाणे बाबा असां मिलंदा आहिनि, वॾा बाबा। उन जो यादगार पोइ दुनिया में माण्हू जॾहिं मिलंदा आहिनि त हीअं कंदा आहिनि। इहे तव्हां ॼाणंदा आहियो। हाणे असांजे दिलि में ख़ुशी जा बाजा बजदा आहिनि कि बाबा असांखे मिलिया आहिनि।
त इहे गुप्त वेश में केरु आयो आहे, इहे तव्हां ॼाणंदा आहियो। उन्हनि खे चइबो आहे दूर देश जो रहण वारो मुसाफ़िर। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा आहियूं परमधाम जी रहण वारियूं, हिते मुसाफ़िर ठही आया आहियूं पाठ वॼाइण। हिकु हिकु अक्षर जो बाप सम्झाईंदा आहिनि दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। तव्हां बाप खां ॿुधो था, उहा सुठी रीति धारण करिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां सभु मुसाफ़िर आहियो हिन कर्म क्षेत्र में। असां शांतीधाम में रहण वारा पोइ हिते टॉकी वर्ल्ड में ईंदा आहियूं। असां शांतीधाम जा मुसाफ़िर आहियूं, 84 जन्मनि जो पाठ हिते वॼाईंदा आहियूं। आख़िर इहे अंत जो समय आहे त बाबा आया आहिनि पुराणी दुनिया खे नयो ठाहिण। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो, चित्र बि क्लियर आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। ईअं त न श्री कृष्ण द्वारा विष्णु द्वारा स्थापना कंदा आहिनि। बाबा ईंदा ई आहिनि ब्रह्मा द्वारा स्वर्ग रचना। बाबा आया आहिनि साधारण तन में। हीअ पतित दुनिया आहे, हिकु बि पावन दुनिया, हिकु बि पावन न आहे हिते। जबकि पहिरियों नंबर वारा लक्ष्मी नारायण बि पतित ठहींदा आहिनि त पावन जो पावन हुया, उहो ई पतित ठहींदा आहिनि। सॼी डिनाइस्टी सहित तव्हां ॼाणंदा आहियो असांजो डीटी धर्म वारा हुयासीं, उहे हाणे शूद्र धर्म में वारा ठहिया आहियूं। भले अमेरिका आदि में वॾा वॾा साहूकार रहंदा आहिनि, परंतु सतयुग जे साम्हूं अमेरिका कुझु बि न आहे। इहे सभु पिछाड़ी जा ठहिया आहिनि। इहे अल्पकाल जो भपको आहे। विनाश त थियणो ई आहे। तव्हां ॿारनि खे वॾो सुठो नशो रहणो खपे। बाबा जो असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। उन्हनि खे असां ॿार यादि न करूं, केतिरो वंडर आहे। माया यादि करणु न ॾींदी आहे। तव्हां ॿार हाणे ईअं चईंदा आहियो बाबा, माया असांखे यादि करणु न ॾींदी आहे। अरे बाबा जो तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां यादि न करे सघंदा आहियो। प्रजा बि त स्वर्ग जो मालिक ठहींदी आहे न, सभु सुखी रहंदा आहिनि। हाणे तव्हां सभु दुखी आहियो। प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आदि त राति ॾींहुं चिंता लॻी रहंदी आहे। लड़ाई आदि में केतिरा मर्द आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो महाभारत लड़ाई बि मशहूरु आहे, परंतु उन्हनि में छा थियो हुयो इहे कंहिंजी बुद्धि में न आहे। तव्हांखे बाबा बुद्धि में विहारियो आहे। महाभारत जी लड़ाई में सभु मरी विया। केतिरी वॾी मनुष्य सृष्टि आहे। आत्माउनि जो झाड़ आहे। झाड़ पहिरियों नयो हूंदो आहे त ॾाढो नंढो हूंदो आहे, पोइ वृद्धि खे पाईंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों जॾहिं डीटी धर्म हुयो त केतिरो नंढो झाड़ हुयो। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। हाणे केतिरी वैराइटी आहे न धर्म। हिन महाभारत लड़ाई द्वारा इन सभिनि जो विनाश थियणो आहे, परंतु इहे ज्ञान कोई में आहे न। भल चईंदा आहिनि इहे उहा ई लड़ाई आहे, परंतु हिन सां छा थियणो आहे इहे पतो न आहे। हाणे तव्हां रोशनी में आहियो, ॼाणंदा आहियो विनाश थियणो आहे, इन करे महाभारत लड़ाई खां पहिरियों पंहिंजो वरिसो वठी वठो। ॻाल्हि त ॾाढी सहज आहे। पवित्र ठहो, बाप खे यादि करो। ॾाढी बच्चनि जे मथां अत्याचार थींदो आहे। तव्हां माताउनि जो संगठन हुजिणो खपे हिकु ॿ खे बचाइण लाइ, परंतु देही अभिमानी ज़रूरु ठहिणो आहे। असांखे पावन त ज़रूरु ठहिणो आहे। इहो पको निश्चय नशो खपे। अहिड़े नशे में रहण वारनि ही सम्झाए सघंदा आहिनि। असां बाप खे यादि करिणो आहे, असांखे पवित्र ठहिणो आहे। असां सुदर्शन चक्रधारी आहियूं। इहो नशो त रहणो खपे, है न। असां सुदर्शन चक्रधारी आहियूं। इहो नशो त रहणो खपे। असां रचयिता बाप ऐं रचना जे चक्कर खे ॼाणंदा आहियूं। हाणे असांखे बाप सां नई दुनिया सतयुग जो वरिसो वठिणो आहे।
हाणे असांखे बाप सां नई दुनिया सतयुग जो वरसो वठिणो आहे। असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं सम्झाईंदा रहो। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप नष्ट थी वेंदा। पावन त ज़रूरु ठहिणो ई आहे। पावन अर्थात पवित्र। काम मां शत्रु। असां 84 जन्मनि जो चकर पूरो कयो। हाणे बाबा खां वरसो वठिणो आहे। बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। हिते त ईंदा ई आहियो रिफ्रेश थियण। मुझ बाप खे यादि करो। 21 जन्मनि जो वरसो वठिणो आहे। खुई में बि मुंहं जी रग न वञणी खपे। नष्ट मुंहुं ठहिणो आहे। हिन शरीर में बि मोह न रहे। हीअ त पुराणी चमड़ी आहे परंतु हिन जी संभाल रखणी हूंदी आहे न। त जो पढ़ाई पढ़ी सघे तकलीफ़ थींदी आहे त चती लॻाइणी खपे। मतिलबु शरीर में कुझु थिए त हुनखे चती लॻायो, मतिलबु इलाज वग़ैरह करायो ऐं हलाईंदा हलो। तव्हां ॼाणंदा इहो पुराणो सड़ो शरीर आहे। इनखे कुझु न कुझु थींदो रहंदो आहे। दुख आत्मा खे थींदो आहे। ॼाणंदा आहियो हाणे त इहो शरीर छॾिणो आहे। योग बल सां हिननि खे थमाइणो आहे। बाबा खे यादि कंदा रहणो आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करिणो आहे बसि। ॿियो कोई लौकिक संबंध बि यादि न अचिणो खपे। मां देह न आहियां, आत्मा आहियां। बाबा चवंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, हुनखे वरसो ॾियण मां आहियो। बाप चवंदा आहिनि मां तव्हां आत्माउनि खे वरसो ॾियण आहियो। आत्मा पवित्र थींदी तॾहिं शरीर बि सुठो मिलंदो। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजी आत्मा पावन ठहिणी आहे। असां पावन हुयासीं त हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा हुयासीं। इन लक्ष्मी नारायण 84 जन्म वरिता आहिनि। सॼी सूर्यवंशी डिनाइस्टी 84 जन्म वरिता अथई। चंद्रवंशियुनि जे लाइ 84 जन्म न चईंदासीं। हा जो सूर्यवंशी पहिरियों दासाची ठहींदा उहो पोइ त्रेता में कुझु मर्तबो पाईंदा। उन्हनि जा 84 जन्म चईंदासीं। राजा रानी प्रजा जो बि दासाचियूं आहिनि सूर्यवंशी में ईंदा आहिनि उहे 84 जन्म वठंदा आहिनि। ईअं पंहिंजे सां ॻाल्हियूं करणियूं खपनि। असां 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। वीचार सागर मंथन करिणो आहे। जेतिरो जो करे सघे बाप खे ऐं वरसे खे यादि कंदा रहो। हलंदे फिरदे सम्झो असां आत्मा बाबा जा ॿार आहियूं। कोई बि मिले त हुननि खे बाबा जो परिचय ॾियणो। हिन चित्रनि में सॼी नॉलेज आहे। सभु ॿुधाइणो आहे। बाबा आयल आहिनि ब्रह्मा तन में। असां सभु ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। असां बीके खे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहियूं। ठाहिण बाबा आया आहिनि। सभु आत्माउनि जो बाप उहो हिकु ई आहे। असां ब्रह्मा कुमार कुमारियूं पंहिंजे कार्ड बि ॾेखारे सघंदा आहियो। किथे ऑफिस आदि में बि कार्ड ॾियो परंतु सम्झी न सघंदा कि बीके केरु आहिनि। अनेक प्रकार जा विघ्न ईंदा आहिनि। गवर्नमेंट खे बि सम्झाइबो आहे असांजी हीअ फैमिली आहे दादा ऐं बाबा। दादा द्वारा असां वरसो वठूं था। दादा द्वारा असां वरसो वठूं था। ये यादि रखण सां ख़ुशी रहणी खपे। मिल्कियत त दादे जी आहे न। पोतरनि खे हक़ु हूंदो आहे। पूरो हिसो बाटे करे वठंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा सां ब्रह्मा द्वारा असां वरसो वठंदा आहियूं। ये यादि रखिणो खपे। पढ़णो आहे पोइ पढ़ाइणो आहे। ये बाप जो फ़र्ज़ु आहे। ॿारनि जी पालना करणु। जेसिताईं कुमार कुमारियूं बालिग न ठहनि बाप खे हुननि जी संभाल करणी आहे। ॿारनि जो कमु आहे पढ़णु। पढ़ंदा आहियूं पंहिंजे पेरनि ते खड़ो थियण लाइ। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे पढ़ाइनि था 21 जन्मनि जे लाइ। पोइ असां पंहिंजे पेरनि ते बीह रहंदासीं। जेतिरो पढ़ंदो ओतिरो उच्च पद पाईंदा। तव्हां
ख़ुदि चईंदा आहियूं असां ईंदा आहियूं श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण। ये सत्यनारायण जी कथा आहे न, कोई खे पतो न आहे कि ये लक्ष्मी नारायण कीअं जन्म कीअं वरिता हुया। राधे जा भगत हूंदा त चईंदा राधे हाज़िर हुज़ूर, जाते ॾिस राधे राधे। श्री कृष्ण जा भगत चईंदा जाते ॾिस श्री कृष्ण ई कृष्ण। शिव जा भगत पोइ हीअं चईंदा। ये गुणदानी करे छॾे अथनि। ईश्वर राधे श्री कृष्ण सभु सर्वव्यापी आहे। ये सभु ईश्वर जा रूप आहिनि। भॻवान जा इहे रूप धारण कया आहिनि। जाते ॾिसो तू ही तू, बिल्कुलु ई बेसमझ थी विया आहिनि। ये विकारी पतित दुनिया आहे। सत्य का निर्विकारी पावन दुनिया। वाइसलेस वर्ल्ड जो अर्थ या स्वर्ग। वाइसलेस वर्ल्ड जो अर्थ या स्वर्ग। चईंदा आहिनि हुते ॿार त आहिनि न, उहे कीअं पैदा थींदा। बसि सुवाल इहे पुछंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार न पैदा थींदा त सृष्टि कीअं वधंदी। हर साल आदमशुमारी जो हिसाबु कढंदा आहिनि कि केतिरा जास्ती मनुष्य थिया। इहे न ॿुधाईंदा आहिनि कि एतिरा मरिया। जो ॿारनि खे पहिरियों पंहिंजो कल्याण करिणो आहे। मां आत्मा आहियां। पहिरियों त इहे निश्चय करो, बाबा खे यादि करो। पहिरियों त इहे निश्चय करो, बाबा खे यादि करो। अंतकाल जो नारायण सिमरे। हाणे नारायण सिमरे ये अक्षर कूड़ा लिखल आहिनि। अंतकाल जो शिव बाबा सिमरे, मतलब सिमरे मतलब शिव बाबा जी यादि हुजे। हुन चिंता में जो मरे सो स्वर्ग जो नारायण ठहे। शिव बाबा जी चिंतन में जो मरे मतलब जो आत्मा शरीर खां निकिरंदी, शिव बाबा खे यादि कंदे कंदे, शिव बाबा खे ॻाल्हियूं कंदे कंदे उहा नारायण ठहींदा। अंतकाल नारायण छो चईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि श्री कृष्ण ज्ञान ॾिनो हुई त भला श्री कृष्ण खे सिमरे न, श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि। नारायण जो कंहिंखे पतो ई न आहे। मतिलबु चईंदा आहिनि अंतकाल जो नारायण सिमरे। हाणे वैसे न श्री कृष्ण खे एॾो यादि कंदा आहिनि न, चईंदा आहिनि ज्ञान श्री कृष्ण ॾिनई त श्री कृष्ण सिमरे न। सभु गुड़ बाबा चई न गुड़दानी करे छॾ। श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि। नारायण जो कंहिंखे पतो न आहे। श्री कृष्ण जी जयंती मल्हाईंदा आहिनि। भला राधे जी जयंती छो न मल्हाईंदा आहिनि। श्री कृष्ण जो जनम मल्हाईंदा आहिनि। नारायण जो काॾे वियो। वर्ल्ड जा किंग क्वीन लक्ष्मी नारायण जो कंहिंखे पतो ई न आहे। प्रजापिता ब्रह्मा जे मुख वंशावली हूंदा न, काॾे विया। चईंदा आहिनि ब्राह्मण देवी देवता नव। ब्रह्मा जे मुख वंशावली हुया। ॿार सम्झंदा आहिनि ब्रह्मा द्वारा शिव बाबा ब्राह्मण धर्म स्थापना कंदा आहिनि। ब्राह्मण धर्म ब्रह्मा न रचियो आहे, परंतु शिव बाबा रचियो आहे ब्रह्मा द्वारा। इहे त हाणे ब्रह्मा ठहियो आहे न। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन पुराणे शरीर में रहंदे पढ़ाई पढ़ी करे 21 जन्मनि जे लाइ कमाई करणी आहे। हिन करे हिन जी पूरी संभाल करणी आहे।
बाक़ी हिन में रग न वञणी खपे। ॿियो अहिड़ो अभ्यास करिणो आहे जो अंतकाल में हिकु शिव बाबा जी ई यादि रहे। ॿियो कंहिंजो बि चिंतन न वञिणो खपे, पंहिंजो कल्याण करिणो आहे। वरदाना मास्टर नॉलेजफुल ठही अनजानपने खे समाप्त करण वारा ज्ञान स्वरूप योग युक्त ठहो। मास्टर नॉलेजफुल ठहिण वारनि में कहिड़े बि प्रकार जो अनजानपन न रहंदो आहे। उहो अहिड़ो चई करे पंहिंजेपन खे छुड़ाए न सघंदो आहे कि हिन ॻाल्हि जो असांखे पतो ई न हुयो। ज्ञान स्वरूप वारनि में कोई बि ॻाल्हि जो अज्ञान न रहिजी वेंदो आहे। जो योग युक्त हूंदा आहिनि उन्हनि खे अनुभव हूंदो आहे जीअं पहिरियों खां ई सभु कुझु ॼाणंदा आहिनि। उहे ॼाणंदा आहिनि कि माया जी छम छम रिम झिम कमु न आहे। माया बि ॾाढी रौनक आहे, रौनकधार आहे, इन करे उन सां बची करे रहणो आहे। जो सभी रूपनि सां माया जी नॉलेज खे सम्झी विया आहिनि उन्हनि जे लाइ हार खाइणु असंभव आहे। जो सभी रूपनि सां माया जी रिमझिम खे सम्झी विया आहिनि उन्हनि जी हार इम्पॉसिबल आहे। स्लोगन आहे जो सदा प्रसन्नचित रहंदा आहिनि उहे कॾहिं प्रश्नचित न रही सघंदा आहिनि। अव्यक्त इशारो, योग में सदा लाइट माइट हाउस जी स्थिति जो अनुभव करो। ज्ञान लाइट योग माइट, ज्ञान और योग ॿई शक्तियूं लाइट माइट संपन्न हुजनि, इन खे चइबो आहे मास्टर सर्वशक्तिवान, जंहिंमें ज्ञान बि हुजे ऐं यादि जी शक्ति बि हुजे। शक्तियुनि जी लाइट ऐं माइट संपन्न आत्मा मतिलबु समझदार बि ऐं हुन कम खे कीअं असांखे करिणो आहे हुन जी शक्ति बि हुजे। अहिड़ी शक्तिशाली आत्माऊं कहिड़ी बि परिस्थिति खे सेकेंड में पार करे सघंदी है। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।